वेलकम टू द सेपिन सिंधी अकेडमी। सेपिन सिंधी अकेडमी ते सभिनी सामीन खे भलीकार। असांजो अॼोको मौज़ू आहे सेंस आर्गन या हवास उज़वा याने उहे उज़वा जेके ॿाहिरीं तब्दीलियुनि खे महसूसु कनि था। सेंस आर्गन असांजे जिस्म जा उहे ख़ासि उज़वा आहिनि जेके असांजे माहौल मां ॿाहिरीं मालूमात हासिलु करे दिमाग़ ॾांहुं मोकिलींदा रहंदा आहिनि। स्टिमुलस उहा शइ जेका असांजे जिस्म में तब्दीलीअ जो सबबु बणिजे या शॉर्टली स्टिमुलस इज़ अ चेंज। स्टिमुलस हिकिड़ी तब्दीली आहे जंहिंखे असांजो जिस्म महसूसु करे थो। रिसेप्टर्स उहे सेल आहिनि जेके इन स्टिमुलस खे महसूसु कंदा आहिनि। जीअं अखियुनि में रोशनी वारा रिसेप्टर्स आहिनि जेके रोशनीअ खे महसूसु कंदा आहिनि। कननि में ॿुधण वारा रिसेप्टर आहिनि जेके आवाज़ जे लहरुनि खे महसूसु कंदा आहिनि। हवास उज़वा 5 आहिनि: कनु, नकु, अखि, ज़ुबान ऐं 5हों उज़वो आहे चमड़ी। अखि रोशनीअ खे महसूसु कंदी आहे ऐं इमेज या तस्वीरूं ठाहींदी आहे ऐं उहे दिमाग़ ॾांहुं मोकिलींदी आहे। उन खां पोइ कनु आहे। कनु हवास उज़वो आहे आवाज़ जो। उहो ख़ूबसूरत आवाज़ ॿुधी उहे तव्हांजे दिमाग़ ॾांहुं कहिड़ी सूरत में, लहरुनि जी सूरत में दिमाग़ ॾांहुं मोकिलींदो आहे। पोइ दिमाग़ उन्हनि लहरुनि खे सम्झी वठंदो आहे। उन खां पोइ नकु आहे। नकु वरी बूअ खे सिंघंदो आहे। पोइ उहो वरी दिमाग़ ॾांहुं मोकिलींदो आहे ऐं दिमाग़ ख़ुशबू या बदबू सम्झी वठंदो आहे। उन खां पोइ ॿियो हवास आहे ज़ुबान जेको ज़ाइक़नि खे महसूसु कंदो आहे ऐं उहो बि पैगाम दिमाग़ ॾांहुं मोकिलींदो आहे। आख़िरी हवास चमड़ी आहे जेको सर्दी, गर्मी ऐं छुहण खे महसूसु करे दिमाग़ ॾांहुं पैगाम मोकिलींदो आहे। सेंस आर्गन ते मुकमल वीडियोज़ जल्द अज़ जल्द अपलोड कया वेंदा। उन लाइ महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं तव्हांखे नोटिफिकेशन अची सघे।